Assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to the late night show with KTN. So the late night show में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था. After long इलाही अरसे खां पोइ finally I'm back and we are back. ॾाढो सुठो पियो लॻे. काफ़ी अरसो तव्हां सां हिकिड़ी दूरी जेका रही आहे, ऑलमोस्ट मुंहिंजे हिसाब सां को द नाइट शो विथ मज़र सेठार हूंदो. उन खां पोइ उनखे साल 2 साल थी विया, हिकिड़ो ब्रेक ॾिनो. ऐं लाइफ में ब्रेक कॾहिं कॾहिं ज़रूरी बि आहे. तव्हां कंटिन्यूअस शयूं कयो पिया कंदा जो समाओ लाइफ में तव्हांखे किथे थोरो ज़िंदगीअ में थोरो ब्रेक ज़रूरी आहे, जंहिंमें तव्हां थोरो रेस्ट कयो, थोरो रिलैक्स हुजो, थोरो शयुनि खे ॿीहर तरह नए तरीक़े सां वर्कआउट कयो, वरी नया प्लान्स ठाहे करे नयूं शयूं खणी करे तव्हां पंहिंजे स्क्रीन ते हाज़िर कयो. सो डेफिनेट तव्हांखे ॾाढो मिस कयो. उमेद कयां थो तव्हां बि ॾाढो मिस कयो हूंदो. लाज़मी जेको तव्हां ऐं तव्हां सां जेको मुंहिंजो रिश्तो आहे, स्क्रीन जे ज़रिए जेको रिश्तो आहे, उनखे काफ़ी साल थी विया आहिनि. मां जेकॾहिं पंहिंजी करियर जी ॻाल्हि कयां त 2008 खां स्टार्ट कयो आहे. 2008 खां शो स्टार्ट कयो ऐं 2008 खां अॼु 2023 आहे ऐं 2023 ताईं तव्हां सां जेको रिश्तो आहे इहो जुड़ियल आहे. ऐं हमेशह इहो ई सोचंदो आहियां इहो क़ाइमु ऐं दाइमु हुजे. जेका प्यार मोहबत जो रिश्तो आहे ऐं रेस्पेक्ट जो रिश्तो आहे, एंटरटेनमेंट जो रिश्तो आहे. ऐं मुंहिंजी हमेशह ख़्वाहिश रही आहे, इहा कोशिशि बि रही आहे त जेको मां पंहिंजे हिसे जो कमु कयां, कोशिशि कयां तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं, तव्हांजे चेहरनि ते थोरी खिल, थोरो कॾहिं मस्ती मज़ाक थी वञे. ऐं कोशिशि कंदो आहियां पंहिंजे प्रोग्राम में डिफरेंट गेस्ट बेस्ड शोज़ हूंदा आहिनि, कॾहिं लाइव कॉल्स वारा शोज़ हूंदा आहिनि. उनखे अलावा कॾहिं जेको आहे सेलिब्रिटीज़ हूंदियूं आहिनि, कॾहिं पॉलिटिशियंस हूंदा आहिनि. मतिलबु खोड़ सारा जेके बि डिफरेंट वॉक ऑफ द लाइफ जा जेके माण्हू आहिनि उहो पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं. हुन सां कंदा आहियूं कचहरी, हुन सां कंदा आहियूं हाल वाल. सो उमेद आहे त हीउ सिलसिलो बि कुझु ईअं ई जुड़ंदो. पाण हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी कचहरी कंदासीं हर सूमर ते राति जो 9 खां 11 लॻे त तव्हां गॾु हूंदा ऐं कोशिशि कंदासीं तव्हांखे वधि खां वधि एंटरटेन कंदासीं, वधि खां वधि मज़ेदार क़िस्म जा गेस्ट घुराईंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, जंहिंखां मां पुछी सघां थो कुझु सवाल, खटा मिठा सवाल जीअं हमेशह कुझु न कुझु पुछंदो आहियां ज़िंदगीअ में. अहिड़नि तरीक़े सां तव्हां बि उन्हनि गेस्ट खां पंहिंजे जेके मनपसंदीदा शख़्सियतूं आहिनि जंहिंजूं ज़िंदगीअ में का अचीवमेंट आहे, डेफिनेट कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा महिमान पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जंहिंजो पंहिंजी फील्ड में हिकिड़ी सक्सेसफुल स्टोरी हुजे, उन पंहिंजी फील्ड में पंहिंजो पाण मञायो हुजे ऐं महसूसु थिए त उन ज़िंदगीअ में कुझु न कुझु कयो आहे ऐं उनजे सॼे तजुर्बे में कुझु न कुझु पाण हासिलु कयूं. उहे डिफरेंट गेस्ट थी सघनि था, आर्टिस्ट थी सघनि था, एक्टर थी सघनि था, राइटर थी सघनि था, डायरेक्टर थी सघनि था, होस्ट थी सघनि था, मॉडल थी सघनि था, टिकटॉकर्स थी सघनि था, पॉलिटिशियन थी सघनि था, सक्सेसफुल असांजूं नियाणियूं थी सघनि थियूं जेके अलाए किथे किथे पहुतल आहिनि. खोड़ सारा प्रोग्राम, खोड़ सारा प्रोजेक्ट, सभु शयूं तव्हां सां खणी था. तव्हांखे ख़बर आहे त हाणे अॼुकल्ह IT जो दौरु आहे, AI जो दौरु अची वियो आहे. AI दौर में अलाए केतिरियूं खोड़ सारियूं शयूं शायदि एॾियूं थी वञनि, तेज़ी सां तरक़ी कई आहे. शायदि असांखे बि उन सां गॾो हली करे कॉम्पिटिशन करिणो आहे. हीअ ज़रियो हूंदो. ऐं हमेशह चवंदो आहे मीडिया हिकिड़ो वाहिद सोर्स आहे जेको तव्हांजो परसेप्शन तव्हांखे नॉलेज ॾेई सघे थो, तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾेई सघे थो, तव्हांखे एंटरटेनमेंट ॾेई सघे थो ऐं का न का हिकिड़ी बहितरीनु शइ तव्हांजी लाइफ में एड ऑन करे सघे थो जेको तव्हांखे हिकिड़ो सोर्स ऑफ इंस्पिरेशन थी सघे थो, सोर्स थी सघे थो कंहिं फील्ड जे बाबति, ॼाण जे बाबति तव्हांखे सोर्स थी सघे थो. सो वेल द लेट नाइट शो में तव्हांखे खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं. हर ॾींहं ते का न का ख़ूबसूरत हर ॾींहुं जो हिकिड़ो पंहिंजो रंग हूंदो. मुंहिंजो सूमर ॾींहुं अंगारे ते ॿिए कंहिंजो हूंदो, अरबा ते ॿिए जो हूंदो, ख़मीस ॿिए जो हूंदो, जुमे ते 3 जो हूंदो. सो डिफरेंट रंग हूंदा, डिफरेंट फ्लेवर्स हूंदा ऐं तव्हां ॾाढो एंटरटेन थींदा. सो रही ॻाल्हि त काफ़ी अरसे खां तव्हां सां परे बि रहियो आहे ऐं उन ॻाल्हि खे मिस बि कयो आहे. कुझु वीडियोज़ वग़ैरह कया, कुझु प्रोग्राम्स कया, कुझु आउटडोर शूट्स कया, कुझु ड्रामा कया, कुझु कमर्शियल्स कया. उहो सीन हलंदो थो रहे. सो मुंहिंजो वरी सिलसिलो तव्हां सां इहे जारी ऐं सारी हूंदो. मूंखे वरी उहे KTN जी मेमोरीज़, उहे यादगिरियूं, उहे मोहबतूं, उहे रिश्ता यादि अची विया आहिनि. सो उहे सिलसिला जारी ऐं सारी रहंदा ऐं तव्हांजी सपोर्ट खपे. असां तव्हां सां आहियूं, तव्हां असां सां आहियो. सो हिक ॿिए जी सपोर्ट कंदासीं, हिक ॿिए खे इंस्पायर कंदासीं, हिक ॿिए खे मोटिवेट कंदासीं ऐं हिक ॿिए खे सजेस्ट कंदासीं, गाइड कंदासीं. तव्हां मूंखे गेस्ट जे बारे में ॿुधाईंदा, गेस्ट कहिड़े किस्म जा गेस्ट प्रोग्राम में तव्हां ॾिसणु चाहियो था, असांजे प्रोग्राम में अहिड़े क़िस्म जा गेस्ट हुजनि. अॼु मुंहिंजो स्पेशली शो त गेस्ट बि हुयो, मां अनाउंस बि करे छॾियो. अक्सा हुई असांजो. एक्चुअली अॼुकल्ह वायरस थो हले अखियुनि जो, त उनजे करे उहा अॼु प्रोग्राम में शामिलु थी सघी. त हिकिड़ो बीमारी आहे शायदि, हुन में माण्हू हिक ॿिए खे अंडरस्टैंड कंदो आहे. इन जे करे अॼु असांजी प्रोग्राम उहा न अची सघी. त पंहिंजे प्रोग्राम में हुई ऐं बाक़ाइदा मस्ती मज़ाक़ कयूं आहे, खोड़ सारो फन कयूं आहे ऐं खोड़ सारा सेगमेंट बि हुया पंहिंजे प्रोग्राम में. सो पर डोंट वरी, बट हर हफ़्ते तव्हां सां सूमर ॾींहुं इंशाअल्लाह कंहिं नई गेस्ट सां कचहरियूं हाल वाल पिया मिलंदा ऐं तव्हां कॉल करे सघो था. नंबर आहे 0213531272 ते कॉल करे सघो था. उनखे अलावा द नाइट शो जो पेज मौजूदु आहे, जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो, को न का कमेंट पोस्ट कयो, को सजेशन आहे, को फरमाइश आहे, कुझु बि आहे, वॉट एवर यू वांट टू से जस्ट से इट ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो. असां तव्हांखे कोशिशि करे, अॼु इंट्रोडक्शन हिकिड़ो शो जो आहे, इंट्रोडक्टरी शो आहे, त असां शो में छा कंदासीं,
कचहरियूं कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं फ़न कंदासीं ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां मज़ो कंदासीं। उहे सुवाल पुछंदासीं पंहिंजे गेस्ट खां जेके तव्हां ॼाणणु चाहियो था, जेके हुननि खां कॾहिं कंहिं पुछा ई न हूंदा। मस्ती मज़ाक़ जा सुवाल हूंदा, कुझु हीअं न हुजे त हीअं वारा सुवाल हुजनि, पर खोड़ सारी फ़न हूंदो, खोड़ सारो मस्ती मज़ाक़ हूंदो, बट बाक़ाइदा तव्हांजो साथ रहे। KTN हमेशह कोशिशि कई आहे त के नवाण, के प्रोग्राम, के ड्रामा, खोड़ सारियूं शयूं तव्हां पंहिंजे प्रोग्राम में ॾिसी सघो ऐं एंटरटेन करे सघो पंहिंजो पाण खे। सो उन बाबति बि कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं गेस्ट कोशिशि कंदुमि जॾहिं गेस्ट हूंदा पंहिंजे प्रोग्राम में, कोशिशि कंदुमि त डिफरेंट हूंदा जिन सां तव्हां अॻु में मुलाक़ात शायदि कई हूंदी, बट ईअं इन लेवल ते डिटेल्ड प्रोग्राम न थियल हूंदो। उन बाबति बि असां हुन सां सवाल जवाब कंदासीं, कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। सो जल्दी जल्दी कॉल कयो जेके जिते आहियो। मां हमेशह चवंदो आहियां सखर वारा किथे आहियो, सखर वारा जिते बि वेठल आहियो, जेके टीवी जे साम्हूं वेठल आहियो, जे हिन वक़्तु मानी खाई मुंहिंजे हिसाब सां लेट नाइट खोड़ सारा हूंदा जेके जाॻंदा हूंदा, मोबाइल हथ में हूंदी, इंटरनेट यूज़ कंदा हूंदा। त जेकॾहिं असांजो शो ॾिसो था त असां कोशिशि करे पंहिंजे शो खे यूट्यूब ते, फेसबुक ते कोशिशि करे सभु शयूं लाइव खणी ईंदासीं, सभु शयूं पंहिंजे प्रोग्राम जूं। ऐं डेफिनेट अॼुकल्ह डिजिटल जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते बि तव्हांखे असां शयूं अवेलेबल कंदासीं ऐं उन बाबति बि हाल वाल थींदा, कचहरियूं थींदियूं ऐं तव्हांजी सजेशन्स खपंदियूं, तव्हांजी फरमाइशूं पंहिंजे प्रोग्राम में पूरियूं कंदासीं ऐं गेस्ट लाइ खोड़ सारो स्किट बि हूंदो पंहिंजे प्रोग्राम में ऐं ॿिया कुझु मज़ेदार क़िस्म जा सेगमेंट बि आहिनि। कोशिशि कंदासीं त कोई काई न काई शइ चेंज कयूं, लाइवली कयूं, मज़ेदार कयूं ऐं का मतिलबु जीअं कैजुअल हिकिड़ो शो हूंदो आहे, कैजुअल हिकिड़ी कचहरी थींदी, तव्हांखे फील थींदो तव्हां था ॻाल्हायो, तव्हां था पुछो, जेके तव्हांजा सुवाल आहिनि उहो मां कंदुसि ऐं तव्हां सुवाल करे बि सघो था उन्हनि सां, तव्हां पोस्ट करे सघो था सुवाल जेके हुनजी ज़िंदगीअ जे बारे में, हुनजे करियर जे बारे में, हुनजी स्ट्रगल जे बारे में, हुनजी सक्सेस जे बारे में, हुनजी फैमिली जे बारे में, हुनजे रिलेशन जे बारे में, ओवरऑल तव्हां हुननि सां खोड़ सारा सुवाल पुछी सघो था। बट थोरो वेट कंदा ऐं जल्दी ई असां पंहिंजे प्रोग्राम में नवां नवां गेस्ट बि शामिलु कंदासीं, पंहिंजे प्रोग्राम में कचहरियूं कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं कॉल कयो। नंबर आहे 02135312572 ते कॉल कयो ऐं पंहिंजी अटेंडेंस हणो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं असां सां कयो कचहरी, असां सां कयो हाल वाल ऐं खोड़ सारा टॉपिक्स बि पंहिंजे प्रोग्राम में। ऐं सोची हिकिड़ी ॻाल्हि सोचियसि त जेकर आईंदा पंहिंजे प्रोग्राम में का न का जेको स्टार्ट कंदुमि, कंहिं न कंहिं हिकिड़ी इंफॉर्मेशन वारे तरीक़े सां स्टार्ट कंदासीं, जीअं असांजा ज़िंदगी जा खोड़ सारा मसइला आहिनि, जेके इशूज़ आहिनि जेके असांजी लाइफ में आहिनि, असांजो बि फ़र्ज़ु आहे त उन्हनि शयुनि ते ॻाल्हाइणु घुरिजे ऐं तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त उन्हनि शयुनि ते ॻाल्हायो ऐं उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयो। क्लाइमेट ते मुंहिंजो ॾाढो हुयो शौक़ु त क्लाइमेट ते ॻाल्हायां। हिन दफ़े ॾाढो क्लाइमेट, पूरी दुनिया जो क्लाइमेट चेंज थियो आहे, बरसातूं आहिनि ऐं मौसम चेंज थी वियो आहे, जिते गर्मी हुई त मौसम थधो थी वियो आहे, थधो त गर्मी थी वई आहे। सो ओवरऑल हिकिड़ी क्लाइमेट जो बि ॾाढो इशू रहियो पियो आहे, उन ते बि हिकिड़ी एक्सपर्ट ओपिनियन वठी करे थोरो घणो स्टडी करे तव्हां सां गॾु शेयर कंदासीं ऐं तव्हां सां शेयर त हमेशह कंदा आहियूं, पर त दोस्त जेके कॉल कंदा आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ऐं जॾहिं पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजी फरमाइशूं ॿुधाईंदा आहिनि, त उहे बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु पूरी कंदासीं। सो मीडिया कशिश KTN न्यूज़, सॼो सफ़र जारी ऐं सारी आहे ऐं हिकिड़ो मोहबतनि जो सफ़र आहे, प्यार जो सफ़र आहे ऐं तव्हांजूं खोड़ सारियूं हिकिड़ियूं मेमोरीज़ आहिनि। तव्हांजे लाइ खोड़ सारा म्यूज़िक वीडियोज़ ठाहिया आहिनि, म्यूज़िक वीडियोज़ ठाहींदासीं, खोड़ सारा ड्रामा कया आहिनि, खोड़ सारा शोज़ कया आहिनि। सो उहे बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं ऐं हिकिड़ो ब्रेक वठंदासीं ऐं पहिरियों ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां ईंदासीं, कचहरी कंदासीं, तव्हांजी कॉल वठंदासीं। सो काॾे न वञिजो, कीप वॉचिंग द लेट नाइट शो with KTN. Don't go away, we will be right back. वेलकम बैक टू द लेट नाइट शो। लेट नाइट शो में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। जो जल्दी कॉल कयो, असां खोड़ सारा कॉलर्स बि असां ब्रेक ते हुयासीं, असां हिकिड़ा म्यूज़िक वीडियोज़ बि प्ले कंदासीं। अॼु असांजो हिकिड़ो इंट्रोडक्टरी शो आहे, कोशिशि कंदासीं तव्हांजी कॉल्स, तव्हांजी कचहरियूं, तव्हांजा हाल वाल ऐं गेस्ट खां कंदासीं कुझु चटपटा सवाल, बट हाणे अॼु कंदासीं पंहिंजे कॉलर्स खां चटपटा सवाल। सो डू यू हैव अ कॉल आहे, जेकॾहिं कॉल जो नंबर आहे 02135312572 ते 12572 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असां सां कचहरी करे सघो था, असां सां हाल वाल करे सघो था ऐं तव्हांखे मिलंदा मज़ेदार क़िस्म जा गेस्ट असांजे प्रोग्राम में। तव्हां सिर्फ़ु थोरो वेट कजो, हर सूमर ते राति जो 9 खां 11 लॻे तव्हां असां कंदा कचहरी कंदा, असां सां हाल वाल ऐं गेस्ट खां खोड़ सारा चटपटा सवाल पुछंदा, जेके अॻु में शायदि कंहिं
न पुछा हूंदा, वी विल आस्क। सो राइट नाउ वी हैव अ कॉल, हिकिड़ी पंहिंजे प्रोग्राम में कॉल शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? खैर खैर दुआ लगी पई आहे। तव्हां ॿुधायो सर ख़्याल हो पियो आहे? सर अल्लाह जो शुक्र फर्स्ट क्लास। केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई आहे? सर फहीम पियो ॻाल्हायां भट्टी सखर खां। फ़हीम भट्टी साहब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? खैर खैर दुआ लगी पई आहे। तव्हां ॿुधायो ख़्याल हो पियो आहे? सभु ख़ैर। सर कीअं लॻो पियो सखर जो मौसम? फर्स्ट क्लास। जेको मां ट्राई कयां ताईं पोइ लॻी कोन थी। सर अॼु असांजो इंट्रोडक्टरी शो हुयो, आईंदा बि कॉल वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम हाणे में। कॉल लॻी तव्हांजी। हा सर बिल्कुलु मुबारक हुजे तव्हांखे। तव्हां यू आर द फर्स्ट कॉलर ऑफ द सीज़न। ॿियो सभु ख़ैर लॻो। तव्हां छा कंदा आहियो सर? सर मां कमु कंदो आहियां हेयर ड्रेसर जो। अरे वाह वाह सर वाह, हेयर ड्रेसर पोइ वॾो स्कोप आहे सर। जी सर क्वींस रोड सखर में हिना पार्लर ते। सर हा क्वींस रोड ॾिठो आहे, बिल्कुलु बिल्कुलु क्वींस रोड ॾिठो आहे, प्रेस क्लब चक्कर हणो न। सर इंशाल्लाह सखर ईंदासीं त ज़रूरु तव्हांजे चक्कर हणंदासीं। पोइ तव्हांजो कमकार कीअं पियो? अॼु मां तव्हांजी कॉल कई हुई, कशिश ते तव्हां हुयो। बिल्कुलु कशिश केटीन ॻाल्हि साॻी आहे सर। तव्हांजो हा कमकार कीअं पियो हले? फर्स्ट क्लास। कमकार महांगाई मारे छॾियो आहे सर। महांगाई हाणे जिते किथे छा कजे, मुंहुं त ॾियणो आहे न। महांगाई ॻाल्हि न पुछो। सर तव्हांजो अहिड़ी का ख़्वाहिश आहे जेका तव्हां पंहिंजे मन पसंदीदा, तव्हांजो फेवरेट केरु आहे? मतिलबु तव्हांजो फेवरेट एक्ट्रेस कहिड़ी आहे? कहिड़ी बि किथे बि? थोरो थोरो ॾाढा करे आवाज़ कढिजे न, तव्हांजी फेवरेट जेका पसंदीदा आर्टिस्ट कहिड़ी आहे? कहिड़ी एक्ट्रेस आहे? मॉडल एक्ट्रेस सिंधी में या इंडियन में? जेका दिलि चए तव्हांखे, जेका तव्हांखे सफ़ा वणंदी हुजे, सफ़ा सुठी लॻंदी हुजे। अच्छा तो मूंखे टाइम मां यादि कया। फेवरेट तव्हां यादि कंदो? फेवरेट त हमेशह यादि हूंदो आहे न। हिकु न आहिनि साईं, ॿ टे आहिनि। ॿ टे। नंबर 1 ते कहिड़ी आहे? जी नंबर 1 ते कहिड़ी आहे फेवरेट आर्टिस्ट तव्हांजी? नंबर 1 ते नंबर 1 ते साईं पंहिंजो उहो आहे इहा कैटरीना कैफ। ओ कैटरीना। अच्छा हिते असां वटि भला, हिते असां वटि कैटरीना कैफ जहिड़ी केरु आहे? ॿियो हिते पंहिंजो उहो त पंहिंजो सिंधी छोकिरी। कहिड़ी? पंहिंजो रूबी अली अथव। रूबी हा। अच्छा रूबी खां जेकर तव्हां हिकिड़ो सवाल करणु चाहियो, कहिड़ो करणु चाहींदो सवाल? किथां साईं? जेकर तव्हांजी पसंदीदा आर्टिस्ट रूबी अली आहे, तव्हां चओ था, रूबी अली खां तव्हां जेकॾहिं सवाल करणु चाहियो त कहिड़ो सवाल कंदो जेके तव्हांखे चए त मूंखां सवाल कयो? सर उनखे मां इहो करणु चाहियां थो त तव्हां वीडियो न ठाहे? हा वीडियो माना ठाहे सुठा ठाहे। अच्छा सुठा वीडियो ठाहे। मां वीडियो ठाहिण जा ॾाढा माना मूंखे न वणिया। सर दिलि भॼी पई तव्हांखे माना बिल्कुलु इहो रूबी अली खे मैसेज ॾींदा, बट शी इज़ आर्टिस्ट। ऐं असां मां रूबी लाइ हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, असां वटि चंद आर्टिस्ट जेके बचनि तमामु जेके सुठा आर्टिस्ट हूंदा आहिनि जिन खे एक्टिंग ईंदी आहे। सो शी इज़ वन ऑफ देम। सो ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे, उनखे पंहिंजे प्रोग्राम में बि घुराईंदासीं, कचहरी बि कंदासीं उन सां। ऐं ॿियो हाल वाल ॿियो कुझु ॻाइण जो शौक़ु आहे तव्हांखे? कुझु ॻाईंदा आहियो? सर हिकिड़ो साईं गानो ॿुधायो सिंधी सुठो कलाम को। कहिड़ो कहिड़ो सर? पर तव्हां ॿुधायो पंहिंजी पसंदि ते सुठो गानो। अरे यार मुंहिंजी पसंदि ते कारो जोड़ो पाइजांइ। चलो ठीकु आहे, मुंहिंजी पसंदि ते तूं कारो जोड़ो पाइजांइ। सो वेल गाइस, थैंक यू सो मच। डू कॉल अस। नंबर आहे 02135312572 ते कॉल करे सघो था। असां सां गॾु फ़हीम भट्टी सखर खां आयो। सखर खां पोइ शिकारपुर, लाड़काणो, हैदराबाद, कंदकोट, कशमोर, घोटकी, रड़की, ॾहरकी, दादू, सेवण, मोरो ऐं नौशरो फिरोज़, कंडियारो, नवाबशाह, सकरंड, जामशोरे वारा जेके जिते जल्दी जल्दी कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। असां कोशिशि करे कॉल वठंदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम में कुझु वीडियोज़ प्ले कंदासीं ऐं आईंदा असां वटि डेफिनेट गेस्ट हूंदा पंहिंजे प्रोग्राम में, हुन सां कचहरी कंदासीं, हुन सां हाल वाल कंदासीं। सो जल्दी जल्दी कॉल कयो। नंबर आहे 02135388202 न 202 एक्चुअली कशिश टी वी जो नंबर तव्हांखे यादि थी वियो आहे न। 02135312572 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सो म्यूज़िक वीडियोज़ बि प्रोग्राम में शामिल कंदासीं। ॿियो तव्हांजी ज़िंदगी जे बारे में पुछंदासीं ऐं कुझु एजुकेशन ते, कुझु हाल वाल, कुझु खोड़ सारियूं कचहरियूं ऐं हाल वाल पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं। सो जल्दी जल्दी कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। अच्छा ऐं हर ॾींहं ते तव्हांखे डिफरेंट होस्ट मिलंदा, डिफरेंट गेस्ट मिलंदा। कॉल आहे, हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम वठंदा। हलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभु ख़ैर ठीक ठाक, अल्लाह जो शुक्र। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़े में आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां बि जो तव्हां सां काल भट्टी जी आहे ऐं अलीगुल भट्टी आया आहियूं। अच्छा तव्हां बि अलीगुल भट्टी साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं कशिश में तव्हां प्रोग्राम कंदा हुते तव्हां सां ॻाल्हाई रहंदो नज़र भाउ। बिल्कुलु 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 यादि अची वियो। सर कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ही प्रोग्राम मां हीअं थी ध्यानु कई आहे त जेको आहे तव्हांखे नए प्रोग्राम जी मुबारक हुजे, अलाह ताला कामयाबी ॾिए करे। ॾाढी ख़ुशी थी आहे जो असांजे लाइ कोई जेको नओं प्रोग्राम आहे
ऐं जेको आहे को न को सुवाल ॿिया को अहिड़ी ॻाल्हि हूंदी त ज़रूरु पुछंदा तव्हां बि असां पुछी सघो था जेको तव्हांजो दिलि चाहे। सर बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो थैंक यू सर, मुबारकूं तव्हांखे, वेलकम था चऊं असांजे शो में, पंहिंजे शो में तव्हांखे वेलकम ऐं भलीकार चऊं था। सदर कराची में आर्मी में बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ऐं जेको आहे सो नंढड़ी आहे मुंहिंजी उमेर परवाह पर उहो तव्हां वटि शायदि हुजे न, तोखे वठण मुंहिंजा जानी ईंदासीं, चए थी मूंखे इहो कलाम ॿुधाए। अच्छा, तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासीं चाचा। हा इहो मां असां वटि केतिरनि ते कोन्हे मुंहिंजे हिसाब में। अलाए यार मूंखे ख़बर न आहे, मां पुछां थो कयां जे हूंदो त कोशिशि कंदा, न हूंदो त ॿियो को न को अहिड़ो गानो दौलत मामन। केतिरो टाइम तव्हां गुज़ारियो हुयो किथे? सर मां हिते ई हुयुमि, थोरो ब्रेक ज़िंदगी में ज़रूरी आहे, ज़िंदगी में कॾहिं थोरो गैप बि ज़रूरी आहे, थोरो रेस्ट बि करे, कुझु ॿिया इशूज़ ॿिया मामला, थोरो वरी घुमे फिरे, खोड़ सारियूं शयूं ज़िंदगी में ज़रूरी आहिनि, माण्हू थोरो गैप बि ॾिए। अच्छा ही पाण सिर्फ़ सूमर ते कंदो बस? हर सूमर ते राति 9 खां 11 तव्हांखे बहितरीन क़िस्म जा गेस्ट मिलंदा, कचहरी मिलंदी, हाल वाल मिलंदो, अहिड़ा अहिड़ा सवाल पुछंदा जेके तव्हांखे बाक़ाइदा मन मज़ो हुअणु खपे। जी सर हुअणु खपे। ऐं ॿियो जीअं आऊं मां पंहिंजे माज़ी जे बारे में दुख जे बारे में मां ॿुधाए अहिड़े तरीक़े सां हुअणु खपे जेको आहे पोइ ज़िंदगी कीअं गुज़री या हींअर कीअं गुज़रे थी, बिल्कुलु ज़िंदगी में छा करणु चाहियो था इहो पवणु खपे। बिल्कुलु ज़िंदगीअ में ज़िंदगी जा खोड़ सारा सवाल असां पुछंदासीं जेके ज़िंदगीअ में हर माण्हू चाहे। सुठी अथई बा ख़ातिम जी महिरबानी, तव्हांजे डायरेक्टर साहिब जी महिरबानी जेको तव्हां प्रोग्राम कयो था, ऐं इंशाअल्लाह हर सूमर ते आऊं तव्हां वटि हाज़िरी लॻाईंदुसि। सर अव्हांजी महिरबानी, अव्हांजा लख कुर्ब, इहे तव्हांजो पंहिंजो शो आहे, तव्हांजी मोहबतूं आहिनि, थैंक यू सो मच। तव्हांखे कामयाबु करे। मां त ही केटीएन असांजो पंहिंजो चैनल आहे जेको आहे सो शाम जो असां ॻाल्हाईंदा आहियूं। हिन महिल तव्हांजो पहिरियों प्रोग्राम चयो आहे त पहिरीं काल जेको मासी करणु खपे आहे, छाजे करे मूंखे नंढड़ी शइ बि मिला। अच्छा शुक्र आहे अलाह जो उहो बि बची काल कई आहे। न बिल्कुलु सर, तव्हां यू आर वेलकम, ऐं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, ऐं तव्हां खां इंशाल्लाह तव्हांखे एंटरटेनमेंट मिलंदी हिन शो में, ऐं ॿिया बाक़ी ॿियनि शोज़ में बि एंटरटेनमेंट मिलंदी, बिल्कुलु सभु मज़ेदार हूंदा, ऐं कुझु न कुझु चेंज हुजे त पोइ ॿुधाइजो, न हुजे त पोइ जेको तव्हांजो दिलि चाहे ॿुधाए छॾिजो, असां जेसिताईं तव्हांजो प्रोग्राम ख़तमु त वेही ॾिसूं था। चलो अव्हांजी महिरबानी, असां कोशिशि कंदा तव्हांजी फरमाइश पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु पूरी कंदासीं, ऐं तव्हांजूं इहे मोहबतूं हमेशह इहे मोहबतूं क़ाइमु ऐं दाइमु रहनि, हमेशह मोहबतुनि जो सिलसिलो जारी ऐं सारी हुजे। थैंक यू सो वेरी मच अलीगुल भट्टी साहब, थैंक यू। सो इहे मोहबतूं न अथनि सभिनी दोस्तनि जूं, सभिनी भाइरनि जूं, इहे जेके जुड़िया आहिनि, जुड़िया रहो हमेशह, ऐं जुड़ण में सभु कुझु आहे, मोहबतुनि में सभु कुझु आहे, क़ाइमु ऐं दाइमु हुजनि, सो गंजिशूं कावड़ियूं थोरो परे, कॾहिं वेझो कॾहिं किथे, बट दिलनि में मोहबत हुजे। हिकिड़ी कॉल आहे, वरी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। सर वालेकुम जी, अदा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो नसर भाई ॿाहिरि की खां। फरमान अली भुट्टो साहब कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे, ॿुधायो ठीकु आहियो? त ठीकु आहे, सभु ख़ैरु लॻो पिया। तव्हां ॾियो हाल, छा कंदा आहियो अदा फरमान? जी बिल्कुलु आउं स्टडी कंदो आहियां। छा स्टडी कंदा आहियो अदा? एंटर। अरे माशाल्लाह, वाह वाह, तमामु सुठी ॻाल्हि, एंटर कयो। अॻिते कहिड़ा प्लान्स आहिनि तव्हांजा? जी बिल्कुलु फ़िलहाल त कुझु बि न आहे, सोचो पूरो जेको मुंहिंजो फोकस आहे सो स्टडी ते आहे, इंशाअल्लाह अॻिते हली जेको आहे सो ज़रूरु कुझु न कुझु कबो बहितर। मतिलबु को प्लान कयो न ज़िंदगी में, करिणो छा आहे ज़िंदगी में, को प्लान आहे तव्हांजो त करिणो छा आहे? जेके प्लान न आहे त फ़िलहाल कुझु बि न आहे यार, ज़रूरु कयो। ड्रीम्स विदाउट गोल्स दे आर जस्ट ड्रीम्स, सो कोशिशि कयो, कुझु न कुझु ज़िंदगी में ज़रूरु प्लान कयो पंहिंजो पाण। बिल्कुलु अॻिते को ड्रीम त हूंदो न यार, मूंखे फलाणी शइ करणी आहे, या हीअ शइ थियणो आहे, या हे करिणो आहे। तव्हांजो इंट्रेस्ट कहिड़ी फील्ड में आहे? अहिड़ो हूंदो आहे हर कंहिंजो, पर जेको आहे सो मुंहिंजी जेकी सोच आहे उहा डिफरेंट आहे। मां सोचींदो आहियां त जेको आहे सो असांखे पूरो फोकस जेको आहे स्टडी ते करणु घुरिजे। हा बिल्कुलु, स्टडी जे ज़रिए पंहिंजो गोल पूरो कयो, जेको बि आहे स्टडी कयो ऐं पढ़ाई करणु घुरिजे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं ज़िंदगी में ख्वाब बि रखणु घुरिजनि ऐं ज़रूरु पूरा थींदा आहिनि। ऐं ॿियो छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? मां कॉल कई आहे, कुझु चवणु चाहियो था, कुझु शेयर करणु चाहियो था, कुझु ॿुधाइणु चाहियो था, ॿुधणु चाहियो था? माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे, अॼु अव्हांजो प्रोग्राम वञे पियो, ऐं अॼु फस्ट प्रोग्राम आहे अव्हांजो, ऐं कशिश ते तव्हां काफ़ी प्रोग्राम पहिरियां कयो पिया, पर असां हुनजे उते बि कॉल अव्हांजी कंदा हुआसीं, ऐं इलाही अव्हांखे मिस कयो काफ़ी टाइम खां पोइ, वरी अॼु केटीएन जी स्क्रीन ते अव्हां लाइव ऑन एयर ठहियो, तमामु सुठो लॻो, तमामु घणी ख़ुशी थी अव्हां सां ॻाल्हाए। सर बिल्कुलु, हमेशह चवंदा आहिनि देरि आहे दुरुस्त आहे, सो ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं तव्हांखे थोरो ब्रेक ज़रूरी आहे, ऐं ज़िंदगीअ में ॿिया बि कम कारियूं आहिनि, सो थोरो रेस्ट बि कजे, थोरो ब्रेक बि ॾिजे, वरी पोइ शयुनि खे ॿीहर थोरो ब्रेक मिली वेंदो आहे न, थोरी साई पट बि आहे त माण्हू वरी फ्रेश थी वेंदो आहे, ताज़ो थी वेंदो आहे, नई सोच, नया थॉट्स, नया ख़्याल, नई एनर्जी, नया जज़्बा हूंदा आहिनि। सो ज़िंदगीअ में
ब्रेक ज़रूरी आहे. सो फाइनली आई एम बैक. सो अची आहियूं तव्हांजे साम्हूं. इंशाल्लाह दुआ कजो त बहितर कमु कयूं, सुठो कमु कयूं, तव्हांखे एंटरटेन कयूं. जेको पर्पज़ आहे उहो तव्हांखे ज़रूरु पर्पज़ ज़रूरु सर्व कयूं. बिल्कुलु मुंहिंजी बेस्ट विशेस तव्हां सां गॾाइण लाइ पाक तव्हांखे कामयाबु कंदो इन शो खे बि. इंशाल्लाह जेके पहिरियां शोज़ हुया उन जी. इंशाल्लाह आमीन. तव्हांजा लख कुर्ब लख थोरा. कुझु छा फरमाइश आहे, छा ॿुधणु चाहींदो अदा? मास्टर मंज़ूर जो कोई बि सॉन्ग प्ले करे छॾिजो असांजे लाइ नाम करे. अच्छा चलो ठीकु आहे. तव्हांजे नाले ई कंदासीं इंशाल्लाह. बिल्कुलु अदा. थैंक यू सो मच अदा. असांखे कॉल कई अदे खे थैंक यू अदा ऑल द वे जितां तव्हां कॉल कई. ऐं इहे मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यारु आहे जो तव्हां हिन वक़्त ताईं मिस पिया कयो ऐं यादि रखियो वेठा हो. इहा बि तव्हांजी मोहबत आहे. ऐं शायदि इहे वॾियूं हिकिड़ियूं तमामु स्ट्रॉन्ग रिलेशन्स आहिनि जेके तव्हां शायदि मिलिया बि न हुजे हिक ॿिए सां. ऐं तव्हां स्क्रीन जे ज़रिए हिक ॿिए खे सुञाणो, स्क्रीन जे ज़रिए हिक ॿिए जो हिकिड़ो रिश्तो मज़बूत. इहा अमेज़िंग आहे. ऐं इहो मोहबतूं, इहो प्यारु, इहो तॾहिं कॾहिं इंस्पायर कंदो आहे, मोटिवेट कंदो आहे त ॿीहर अचे ऐं कमु कजे ऐं बहितर खां बहितर कमु कजे. सो हमेशह बहितर हुजो, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो. सो थैंक यू सो मच. जल्दी कॉल कयो. नंबर आहे 0213531257 ते कॉल कयो. असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो. ऐं फेसबुक ते द नाइट शो जो पेज मौजूदु आहे, जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो. ऐं KTN जो ऑफिशियल पेज बि मौजूदु आहे, उनखे बि लाइक कयो, जॉइन कयो. तव्हांखे सभु अपडेट्स असांजे प्रोग्राम्स जे बारे में, असांजे ड्रामनि जे बारे में, असांजे शोज़ जे बारे में डेली अपडेट्स तव्हांखे मिलंदियूं. KTN एंटरटेनमेंट जो ऑफिशियल पेज मौजूदु आहे, उहो बि जॉइन ज़रूरु जेको हुनखे लाइक कयो, शेयर कयो. तव्हांजो पंहिंजो चैनल आहे. KTN हमेशह चवंदो आहे जिते सिंध गॾिजे थी ऐं कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे खोड़ सारियूं एंटरटेनमेंट ॾिजूं. सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं. गाने खां पोइ वापसि तव्हां कचहरी कंदासीं. तव्हां सभिनी खे रुके सां काॾे न वञिजो, रहजो असां सां गॾु द लेट नाइट शो में. वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू द लेट नाइट शो विद KTN में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था. उमेद आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदा शो खे. मज़ेदार क़िस्म जा खोड़ सारा दोस्त आहिनि जेके लेट नाइट शो खे ॾिसंदा आहिनि. सो अॼु असांजो हिकिड़ो इंट्रोडक्टरी शो हुयो ऐं कोशिशि कईसीं त कोशिशि कयूं पिया तव्हांजी कॉल्स, तव्हांजे लाइ वीडियोज़ ऐं म्यूज़िक ऐं खोड़ सारो एंटरटेनमेंट वारो मवाद फ़राहम कयो तव्हांखे. सो बिल्कुलु कॉलर्स बि कॉल कनि पिया. थैंक यू सो मच जिन जिन दोस्तनि कॉल्स कयूं आहिनि ऐं कॉल्स कनि पिया. ब्रेक में खोड़ सारियूं कॉल्स हुयूं. सो असां ब्रेक में वियासीं, गाना प्ले बैक वञे तव्हांजी कॉल्स अटेंड रखियूं. तव्हां हाणे बिल्कुलु असांखे कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, कचहरी करे सघो था, हाल वाल करे सघो था. ऐं असांजे प्रोग्राम में इंशाल्लाह तव्हांखे गेस्ट, डिफरेंट गेस्ट मिलंदा, उन्हनि सां कचहरी, उन्हनि सां हाल वाल, खोड़ सारियूं शयूं तव्हांखे मिलंदियूं. ऐं उहे मज़ेदार क़िस्म जा सेगमेंट विझंदासीं पंहिंजे प्रोग्राम में. तव्हां चवंदो त वाकई हिकिड़ो बहितर कमु थियो आहे. सो डिफरेंट शयूं तव्हांखे पंहिंजे असांजे प्रोग्राम में मिलंदियूं. सो अॼु असांजो हुयो एक्चुअली गेस्ट लाइनअप हुई अक्सा ऑलरेडी आहे पोस्टर रिलीज़ कयल, पर हुन हिकिड़ो अॼुकल्ह वायरस थो हले अखियुनि जो, उन करे तबियत ख़राबु लॻी पई ऐं बाक़ी सीरियस वाकई हुन तबियत ख़राबु लॻी पई. उन कल्ह पंहिंजी स्टोरीज़ बि लॻायूं डिफरेंट सोशल मीडिया पेजिस ते. सो इवन आई एम गेटिंग सो मेनी मैसेजिस त यार ख़ैरु आहे, इट्स ओके. इंशाल्लाह वरी तव्हां हुनखे नेक्स्ट वीक ॿिए असां सां का तव्हां माण्हू, को न को आर्टिस्ट, का न का सेलिब्रिटी, को न को अहिड़ी शख़्सियत ॾिसो जेका पंहिंजे फील्ड में हुन पंहिंजो पाण मञायो हूंदो ऐं उनखां हुनजी ज़िंदगीअ जे बारे में ज़रूरु पुछा कंदासीं. सो जल्दी कॉल कयो. नंबर आहे 02135388 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था. कॉल आहे जल्दी कॉल कयो. तव्हांजा खोड़ सारा कॉलर्स अचनि पिया था. मां बिल्कुलु तव्हांजी कॉल वठंदुमि पंहिंजे प्रोग्राम में. तव्हांजी ब्रेक में जेको कॉल्स हुयूं, गाना पिया हलनि, हिन कॉल्स हुयूं. सो कॉल आहे. हेलो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम सर, कैसे हैं सर? ठीक ठाक. तव्हां ॿुधायो केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर मां बलूचिस्तान में ॻाल्हायां थो, आबिद हुसैन. जी आदिल भाई, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सर तबियत ठीकु आहे. तव्हांजो शो करे ॾिसूं सर, असांजी लाइट बि हली वई. अरे अच्छा, इट्स ओके यार. तव्हांजी कॉल अचनि पियूं जेको बिल्कुलु. छा कंदा आहियो आदिल भाई? सर काफ़ी टाइम खां मां ट्राई कया, नंबर नथो लॻे, हाणे लॻो आहे नंबर. अरे सर ॾिसंदा आहियूं सर, तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं. दी लेट नाइट शो आहे जेको आहे असां फेवरेट आहे, सभु ॾिसंदा आहियूं. अॼु पहिरियों शो आहे सर, बिल्कुलु. ऐं हमेशह तव्हांखे शो में बाक़ाइदा खोड़ सारो बाक़ाइदा ॾिसंदा रहियो हर सूमर ते. तव्हांखे सुठा गेस्ट मिलंदा, उन्हनि खां सवाल पुछी सघो था, उन्हनि सां कचहरी करे सघो था. बाक़ाइदा तव्हांखे मज़ो ईंदो शो में. असांखे शो वणंदो आहे तव्हांजो, ॾिसंदा आहियूं दी लेट नाइट शो. काफ़ी टाइम खां ट्राई कयूं, नंबर नथो लॻे तव्हांजो, हाणे लॻो आहे क़िस्मत. हा सर, जेको कॉल्स लॻी अचनि पियूं इन करे सॉरी यार, तव्हांजी कॉल्स मिस थी वियूं, सॉरी. बट तव्हां ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे. सो छा कंदा आहियो तव्हां आदिल भाई? सर असां स्टडी बि कंदा आहियूं और बिज़नेस बि आहे पंहिंजो हिते. अच्छा, कारोबार बि आहे, पढ़ाई बि कंदा आहियो? वेरी गुड. थोरो कुझु कंदा आहियूं बसि. सर कारोबार शोरूम आहे सर पंहिंजो. अच्छा चलो माशाल्लाह, तमामु सुठो कमु आहे. सो अॼुकल्ह त गाॾियूं ॾाढियूं महांगी थी वियूं आहिनि यार, ॾाढियूं गाॾियूं महांगी थी वियूं आहिनि. जी हा,
काफ़ी ख़ुशी थी सर तव्हां सां ॻाल्हायोसीं राब्तो ते तव्हां सां वेलकम दादा महिरबानी महिरबानी गानो ॿुधंदव का फरमाइश आहे कुझु चवणु चाहींदव कुझु बि जेको कुझु भाई, गानो हिकिड़ो हुयो सर इहो कहिड़ो? तूं मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो सनम आहियां वाह वाह कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो कंहिंजे नाले करणु चाहींदो सर आहे हिकिड़ो नालो नथा करे सघूं डेडिकेट कंदासीं उहो ॾिसो तव्हांजो चैनल ते ओके 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 ठीकु आहे सर तव्हां उनखे डेडिकेट कजो तव्हां ई उनखे ॿुधायो असां कोशिशि कंदासीं को न को गानो अमां जे लाइ प्ले कंदासीं ठीकु आहे थैंक यू आदिल भाई थैंक यू सो मच सो असां कचहरी पिया कयूं हाल वाल पिया कयूं तव्हां सां पंहिंजे शो जे बारे में त असां कोशिशि कंदासीं पंहिंजे शो में तव्हांजे लाइ खोड़ सारियूं शयूं खोड़ सारा गेस्ट अहिड़ा गेस्ट कोशिशि कंदा जेके लाइनअप आहिनि जिन सां ॻाल्हायो आहे बसि इनशाला उहो अची वञनि ॾाढो मज़ो अची वेंदो ॾाढी कचहरी थींदी ॾाढो हाल वाल थींदो ॾाढो मस्ती मज़ाक थींदो ॾाढो फन कंदासीं बाक़ाइदा फन करिणो आहे कचहरी कंदासीं खोड़ सारा सेगमेंट रखिया आहिनि पंहिंजे दिमाग़ में खोड़ सारा शो में सेगमेंट बि रखिया आहिनि त बाबा हीअ शइ करिणो आहे हीअ सेगमेंट करिणो आहे हीअं करिणो आहे सो अॼु असांजो इंट्रोडक्शन शो हुयो फर्स्ट शो हुयो त कोशिशि करिजो त शो न इलाही अरसे खां पोइ पंहिंजे दोस्तनि सां जेके कॉल्स कंदा हुआ जेके मैसेजिस कंदा जेके फरमाइशूं कंदा काफ़ी अरसे ताईं उन्हनि सां हिकिड़ी कम्युनिकेशन न थी सघी हुई सो सोचो त अॼु उन्हनि सां कम्युनिकेशन कजे हाल वाल कजे सो इन जे करे अॼु असां पंहिंजे दोस्तनि सां हाल वाल करण लाइ हिकिड़ो शो कयोसीं ऐं गेस्ट हुया पर तव्हांखे ॿुधायमि रीज़न हुनजो उन करे अची सघिया बट कॉलर्स आहिनि उहे बि कोई गेस्ट उहे ई गेस्ट आहिनि मुंहिंजे उहे ई सभु कुझु आहिनि असांजे लाइ सो कॉल कयो नंबर आहे 02135312572 ते कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं उनखे अलावा तव्हां KTN जो ऑफिशियल पेज मौजूदु आहे उन ते तव्हां जेके कमेंट करणु चाहियो था पोस्ट करणु चाहियो था एनीथिंग तव्हांजे कमेंट्स पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं द नाइट शो में बि तव्हां को करे सघो था ऐं हिकिड़ी कॉल आहे असां वटि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर क्या हाल आहे सर ख़ुशि आहियो ठीकु आहियो तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान ख़ुशी आहे तबियत सही आहे सभु ख़ैर ठीकु ठाक केरु था ॻाल्हायो था किथां कॉल कई आहे सर के नाम बात से ॻाल्हायो ज़िले नौशहरा से में ज़िलो नौशहरो फिरोज़ खां केरु था ॻाल्हायो था सोहेल अहमद बात अच्छा अच्छा सही छा कंदा हुआ सर बाबा रेंजर क्लियर के था माल फार जो वेठा आहियूं ॾिसो इंशाल्लाह रेंजर से अप्लाई कंदासीं हाणे IMDT वग़ैरह तमामु फार्म ठाहियो आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे जी हा सर वको वॾे अरसे खां पोइ वार थियो आहे KTN शो में यार एक्चुअली मां थोरो गैप ॾिनो थोरो ब्रेक हुयो यको कंटिन्यूअस कमु करे 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 माण्हू करे करे थोरी साई वठे थोरो ब्रेक ॾे हिन जे करे तमामु अर्सो ॾाढो गुज़री आहे मां तक़रीबन तव्हांजो शो 2021 खां 22 ॾिठो वरी अॼु छो न मिटी हा एक्चुअली उहो द नाइट शो विद मज़ो सेठा हलंदो हुयो जेको आहे उहो बि KTN ते उन में वॾा सेलिब्रिटीज़ पॉलिटिशियंस ईंदा हुया अच्छा अच्छा अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो रब कामयाबु कंदो इंशाल्लाह इहे दुआऊं इहे मोहबतूं अदा हमेशह तव्हां जूं हूंदियूं त पोइ तव्हां हिकिड़ो उत्साह पैदा थींदो आहे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिठोसीं पर लाइव छा शो ॾिठमि KTN करण तव्हां लॻा पियो पोइ ख़ुशी न पई न पियो ॾाढी ख़ुशी थी हा हाँ सर ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिठोसीं तव्हां मुबारक थियो अल्हम्दुलिल्लाह ॾाढा वणियो था अच्छा हा सर जी हा सर ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे अच्छा चलो ठीकु आहे थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में कॉल कई थैंक यू सो वेरी मच सो जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो जल्दी जल्दी कॉल कयो तव्हांजा खोड़ सारा मैसेजिस बि आया आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो KTN जो ऑफिशियल पेज मौजूदु आहे जॉइन कयो लाइक कयो पोस्ट कयो KTN जे पेज ते कुझु लिखणु चाहियो था शेयर करणु चाहियो था का कमेंट करणु चाहियो था का शो जे बारे में कुझु चवणु चाहियो था कंहिं गेस्ट खे ॾिसणु चाहियो था कंहिं बि गेस्ट खे तव्हां ॾिसणु चाहियो था असांजे शो में द नाइट शो द लेट नाइट शो में ॾिसणु चाहियो था तव्हां उन में जेको आहे लिखो असां कोशिशि कयूं हुन गेस्ट खे पंहिंजे प्रोग्राम असां पंहिंजी मैनेजमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त हिन गेस्ट खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं सो कॉल्स तव्हांखे अचनि पियूं असांजो नंबर आहे 02135312572 ते कॉल असांजे प्रोग्राम शामिलु थियो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मदान शहर कंबर खां स्मार्ट सनावला गोपान थो ॻाल्हायां जी सना कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह जी महिरबानी वॾा तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैरु ठीकु ठाक अलाह जो शुक्र तव्हां ॾियो छा ख़बर चार आहे कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो मज़े में आहियो माशाल्लाह तमामु माशाल्लाह ज़िंदगी सही थी गुज़रे ऐं तव्हांखे भाऊ वेलकम कयूं था न्यू प्रोग्राम में अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे आमीन आमीन थैंक यू अदा ये मोहबतूं आहिनि तव्हांजूं ऐं माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम में इलाही मज़ो ईंदो आहे तव्हां प्यारियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा आहियो ऐं तमामु मतिलबु सुठो लॻंदो आहे ऐं असां वेट कंदा हुयासीं छाकाणि KTN कशिश ते को बि अहिड़ो को लाइव शो न हुयो हिन टाइम ते बिल्कुलु हा बिल्कुलु न हुयो इहो इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे न हुयो बहरहाल अची वियासीं देरि आयासीं दुरुस्त आयासीं बसि दुआ करियो त कामयाबु थिए ऐं असां महिनत कंदासीं पंहिंजी त शयुनि खे बहितर खां बहितर कजनि
ऐं सुठा सुठा गेस्ट पंहिंजे प्रोग्राम में खणी अचूं ऐं सुठा सेगमेंट हुजनि ऐं सुठो तव्हांखे एंटरटेन करे सघूं। छा चवणु ॿियो छा चवणु चाहींदो शो में, या कुझु ॿुधाइणु चाहींदो, या कुझु फरमाए, छा छा चवणु चाहींदो? हा, सॉन्ग तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। सॉन्ग आहे घणियूं सठूं तकलीफ़ूं ऐं आज़ार मौला, हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला, हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला, हाय हुन खे ॾिसण जे लाइ तरसन थियूं ही निगाहूं, सिक में हुन जे ॾाढो सिखियो हां, रोई भरियूं थमियाहूं, सदके पंजतन जे करे बेड़ा पार मौला, हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला। वाह 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 वाह। ऐं जेके सभु ॿुधींदा स्मार्ट नाला जा खोड़ सारा सलाम, यादि मदद। चलो ठीकु आहे, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं हमेशह ख़ुशि रहंदा हुजो। थैंक यू सो मच सनी, थैंक यू सो मच जिन जिन दोस्तनि शफ़क़त खोड़ सारा मैसेज कया जेके ॾिसनि पिया मुंहिंजे पेज ते। सो तव्हांजो शो आहे, तव्हांजो प्यार ऐं मोहबत आहे, तव्हांजो इख़लाक़ आहे जो हमेशह मिस पिया कयो, ऐं हमेशह इहे शयूं जॾहिं कंदा हो त हिकिड़ी मोटिवेशन उत्साह हिकिड़ो पैदा थींदो आहे त यार बहितर खां बहितर कमु कजे, सुठो कमु कजे, ऐं तव्हां सां हिकिड़ो रिश्तो आहे हमेशह क़ाइमु ऐं दाइमु हुजे। ऐं इहो हिकिड़ो मां हमेशह बिलीव कंदो आहियां मोहबत ते, प्यार ते, इक्वालिटी ते, ऐं हमेशह पॉज़िटिव रहणु घुरिजे, ऐं पॉज़िटिव रहण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी फील आहे। सो इनफैक्ट आई एम एंजॉइंग ऑल द वे तव्हां सां गॾिजी, तव्हां सां कचरियूं, तव्हां सां हाल वाल। सो जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213531272 ते कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो ऐं कोशिशि कंदासीं त नेक्स्ट वीक इनशाला तव्हांखे असां नवां नवां गेस्ट, कचरियूं, हाल वाल, खोड़ सारियूं शयूं पंहिंजे प्रोग्राम में मिलंदियूं। कचरियूं कंदासीं, थोरा तिखा मिठा सवाल पुछंदासीं, थोरो फनी सवाल पुछंदासीं, थोरा वाल ॾिसंदो तव्हांखे इनशाला ज़रूरु वणंदो ऐं ज़रूरु मज़ो ईंदो पंहिंजे असांजे प्रोग्राम में तव्हां जॾहिं सूमर ते तव्हां जॾहिं शामिलु थींदा। ऐं ॿिया डेज़ बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि जेके होस्ट कंदा या होस्ट कंदियूं, उहो बि तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, उन्हनि जी होस्टिंग, उन्हनि जा शोज़, उन्हनि जा गेस्ट, उन्हनि मां बि तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु ज़रूरु मिलंदो। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सेलाराम ॻाल्हायां पियो ॾेर की मां। साईं सेलाराम, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे, मज़े में? ॿियो सभु ख़ैर आहे, ठीकु ठाक, ख़ुशि ख़ैरियत? सभु ख़ैरु लॻो पिया। कीअं लॻो पिया ॾर की हालात कीअं आहिनि, मौसम कीअं आहे साईं? साईं मौसम बहितर आहे, तमामु बहितर आहे। अच्छा, वाह वाह। छा कंदा आहियो अवां साईं? प्रॉपर्टी जो कमु कंदो आहियां। वाह सर वाह, फर्स्ट क्लास। पोइ कीअं बोले कमकार मंदा आहिनि सफ़ा? इहे सभु ओवरऑल हूंदो आहे, करे मंदाई, करे सफ़ा ऊंच, करे नीच। प्रोग्राम पहिरियों दफ़ो ॾिठो, ॾाढो वणियो, ॾाढो एंजॉय करूं पिया। हेलो वेलकम बैक टू द लेट नाइट शो में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। अॼु असां इंट्रोडक्शन वारो शो हुयो, कोशिशि कयोसीं तव्हां सां कचहरी, तव्हां सां हाल वाल थोरो घणो ब्रीफ तव्हांखे ॾेई छॾियां त शो में छा छा हूंदो। शो में तव्हांखे इनशाला खोड़ सारो एंटरटेनमेंट जो मवाद मिलंदो, खोड़ सारा गेस्ट मिलंदा, खोड़ सारा सेलिब्रिटीज़, मतिलबु डिफरेंट जिन जो शोबनि सां तालुक़ु हूंदो, उहे तव्हां इनशाला हिन प्रोग्राम ॾिसंदा, उन्हनि सां कचहरी कंदासीं, उन्हनि सां हाल वाल कंदासीं, उन्हनि खे उनजी ज़िंदगी जे बारे में पुछंदासीं, उन्हनि खे उनजी फील्ड जे बारे में पुछंदासीं, उन्हनि खे उनजी सक्सेस जा राज़ पुछंदासीं, उहे कामयाबु कीअं थिया। खोड़ सारा खटा मिठा सवाल, खोड़ सारियूं अहिड़ियूं खोड़ सारियूं मस्ती मज़ाक ऐं फन कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, ऐं तव्हांजी कॉल्स वठंदासीं लाइव, ऐं उन्हनि जा ॿिया खोड़ सारा प्रोग्राम में सेगमेंट हूंदा, कचहरियूं कंदासीं, हाल वाल कंदासीं। ऐं मां थैंकफुल आहियां, शुक्रगुज़ार आहियां। हिकिड़ी वरी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, बदर भाई, ख़ुश आहियां? ख़ैर, ठीक ठाक, तबीयत सही आहे? सभु ख़ैर अदा, ठीक ठाक, अल्लाह जो शुक्र। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई अदा? साईं मां अब्दुर्रहमान ॻाल्हायां थो, कोट बल्किस्तान, गंगा के गांव। तव्हां सां राब्तो वॾो हुयो 2022 में, तव्हां राब्तो कयूं पिया, पुराणा शो ॾिसूं। बिल्कुलु, मुंहिंजा कशिश टीवी ते बिल्कुलु शोज़, बिल्कुलु तव्हां हमेशह हूंदा। तव्हां नए नए प्रोग्राम में शो में शामिल थिया आहियो। बिल्कुलु, महिरबानी। ये तव्हांजी मोहबतूं, तव्हांजा अब्दुर्रहमान ॻाल्हायां थो, बल्किस्तान कंदा। अब्दुर्रहमान सम्झी वियुमि, बिल्कुलु तव्हांजी कॉल्स ईंदी रहंदियूं मूंखे कशिश वारे प्रोग्राम्स में, तव्हां हमेशह कॉल्स कंदा। लख लख तव्हांखे लख लख ख़ैर मुबारक। पहिरीं
तेरे प्रोग्राम में केटीएन में आया हो। बिल्कुल। सो थैंक हाँ यू की और तव्हांजी टीम कैमरामैन के भी महिरबानी। ये तव्हांजूं मोहबतूं, ये तव्हांजा लख कुर्बत। ॿियो ख़ैर आहे, मां गानो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि हिकिड़ो। ॿुधायो ॿुधायो। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। वो सिंध में रहने वाली सिंधी मेहमान नवाजे सारे, कभी पलकों में तुझको बिठा लूं, दिल की बातें तुझको सुनाऊं, सामने आके बैठो जाना सुन लो दर्द हमारे, सामने आके बैठो जाना सुन लो दर्द हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे सारे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, महिरबानी महिरबानी, लख कुर्ब अब्दुरहमान, थैंक यू सो मच। हमेशा हर सूमर ते राति जो 9 खां 11 लॻे ते तव्हां असां सां गॾु हूंदा इंशाल्लाह। जेके बि दोस्त आहिनि सभिनी दोस्तनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल बि कंदासीं, कचहरी बि कंदासीं, हाल वाल बि कंदासीं। ऐं हिकु अॼु इंट्रोडक्शन वारो शो हुयो ऐं सभिनी दोस्तनि जो थैंकफुल आहियां, शुक्रगुज़ार आहियां जिन विशिस ॾिनियूं, बेस्ट विशिस ॾिनियूं, लक्स ॾिनियूं, प्यार ॾिनो, मोहबत ॾिनो, मिस कयो, सजेशन्स ॾिनियूं, ॾिसी करे ख़ुशि थिया। सो कोशिशि कंदासीं तव्हांजी उमेदुनि ते पूरा लहूं ऐं कोशिशि करे शो में बहितर खां बहितर नवाण, जान, मस्ती, मज़ाक, फ़न, खोड़ सारियूं शयूं पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु इंशाल्लाह खणी ईंदासीं। केटीएन हमेशह जिते चवंदा आहियूं जिते सिंध गॾिजे थी, कोशिशि कंदा आहियूं त नयूं नयूं शयूं खणी अचो। तव्हां खोड़ सारा ड्रामा ॾिसंदा हूंदव, सीरियल्स, अञा नओं खोड़ सारा ड्रामाज़ अची रहिया आहिनि, नवां नवां शोज़ अची रहिया आहिनि, नवां नवां होस्ट तव्हांखे मिलंदा, नयूं शयूं ॾिसण में मिलंदियूं इंशाल्लाह। तव्हां बाक़ाइदा जेकॾहिं 9 खां 11 वारी स्लॉट ते वेंदो बाक़ाइदा तव्हां इंजॉय ज़रूरु ज़रूरु कंदा। सो तव्हांजो फीडबैक जो हमेशह असांखे इंतज़ारु रहंदो। हमेशह तव्हां जेकॾहिं फीडबैक ॾियणु चाहियो था त केटीएन जो जेको पेज आहे फेसबुक ते, उन ते जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो ऐं तव्हां जेके गेस्ट खे ॾिसणु चाहियो था उते बि सघो था। ऐं द लाइट शो जो पेज मौजूदु आहे उहो बि तव्हां उते जेको आहे पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। असांजे प्रोग्राम में कंहिं गेस्ट खे ॾिसणु चाहियो था, हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? जी जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? हेलो जी जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? हैदराबाद सां फोन कई आहे। छा नालो आहे तव्हांजो? ज़रीना। जी ज़रीना, छा चवणु चाहींदो? तव्हां शो में कॉल कई आहे? शो में कॉल कई आहे, गानो ॿुधणो आहे। कहिड़ो गानो ॿुधणो आहे? त तव्हां कोई पंहिंजे पसंदि ते ॿुधायो। चलो मां कोशिशि करे तव्हांखे पंहिंजे पसंदि जो ज़रीना गानो ॿुधायां थो, ठीकु आहे? ओके ज़रीना, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजे प्रोग्राम असांजे प्रोग्राम में कॉल कई ऐं तव्हांजे लाइ बि को न को गानो प्ले कंदासीं। सो तव्हां सां कचहरी थी, हाल वाल थियो, खोड़ सारा ई माना हिकिड़ो ओवरऑल ॾाढो मज़ो आयो। उमेदु कयां थो इंजॉय कयो हूंदो तव्हां अॼु जो प्रोग्राम, पर इंशाल्लाह नेक्स्ट वीक वधीक तव्हां इंजॉय कंदा। तव्हां गेस्ट ॾिसंदा, उन सां कचहरी, उन सां हाल वाल, क्वेश्चन्स, खोड़ सारा सेगमेंट, खोड़ सारी मस्ती मज़ाक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सो इंशाल्लाह असांजे प्रोग्राम जो टाइम थियो आहे पुॼाणे ते। वरी तव्हां सां इंशाल्लाह अॻिले हफ़्ते तव्हां कचहरी कंदासीं सूमर ते राति जो 9 खां 11 लॻे। वरी इंशाल्लाह मूंखे पंहिंजे होस्ट ऐं दोस्त तव्हांजो घर भाती उनखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, असांखे दुआनि में यादि रखिजो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।